नाज़रीन, गुपचाणी में पानी की खोट खिलाफ जीमल शाख के आबादगारन पारां एहतजाज जो सिलसिलो जारी है। आबादगारन हथन में तवा चूड़ियों खड़ी SDMBN खिलाफ सख्त नारेबाजी कई। आबादगारन पंजा वीचारा आवाज़ विछे रिपोर्टर से हिन रीत वंडिया अचो त ॾिसो। गरीब हारी बिन टिन चइन 10 एकड़ वारा 15 20 50 100 एकड़ वारा इतने असां बीठा आहियूं, बल्कि हज़ारनि या 500 एकड़ वारा इतने कोन्हनि। असांजी जदोजहद महीननि खां हले पई। असां रोडनि ते आहियूं ऐं इन पीपल्स पार्टी जो ही आहियां। असां पाणी पिया घुरूं, हक़ पिया घुरूं। इन हक़ घुरण जे लाइ जेकॾहिं को नुक़सानु असांजो ॿियो थिए थो उहो बर्दाश्त कंदासीं। असां मुसलसिल महीने खां सरापा एहतजाज आहियूं। अव्हांखे बि ख़बर आहे, अव्हां बि ॾिसो पिया, असांजो पंहिंजो जाइज़ मसालो आहे पाणी जो मसालो। अॼु आबादगारनि जो ज़ुल्फ़कार जे लाइ तवा खया आहिनि। असां उनखे पाणी ॾे ऐं ही चूड़ियूं इंजीनियर नसरत कैनाल जे लाइ आहिनि, जेको कमीशन पास ऑफिसर आहे, वो वेही कमदारी पियो करे, उन खां पानी न पियो हले। पीपल्स पार्टी जा जेके वॾा नुमाइंदा आहिनि, सदर नवाब शाह ज़िले जा, अॼु ताईं कंहिं बि असांखां पुछा न कई आहे त छा मसलो आहे, केरु असां वटि हली न आयो आहे। असांजूं ज़मीनूं बंजर लॻियूं पियूं आहिनि। असां जीअं फसल कयो आहे, अॼु ताईं असां पंहिंजे ज़मीननि खे पाणी न ॾिनो आहे। असांजो वणनि जो फसल तबाह थी वियो। 2 महीननि खां मुसलसिल एहतजाज में आहियूं। छाजे लाइ एहतजाज में आहियूं? असां हिकिड़े ॾींहुं तव्हां ॿुधो आहे त को कंहिंखां नौकरीअ जी घुर कई आहे, कंहिंखां कंहिं सीट जी घुर कई आहे, कंहिंखां कंहिं रोड रस्ते जी घुर कई आहे? न कयो आहे। जेकॾहिं सिर्फ़ु घुर कयो आहे त पाणीअ जो कयो आहे। उहो असांजो जीअण जो हक़ आहे, उहो असां एहतजाज पुरअमन हींअर हलूं पिया। पर असांखे जेकॾहिं जंग करिणो पियो हुन जो हुकुमराननि सां त करिणो पवंदो।